सिंधी तोखे रोटरी मैरिज ब्यूरो ते भरोसो नाहे छा? सिंधी तोखे असां ते भरोसो नाहे छा? सिंधियुनि जा ॿार आहिनि सुहिणा, सुहिणनि खे मिलंदियूं सुहिणियूं, पैसनि जो नाहे हिते कोई झोल। सिंधी तूं हिते अची रिश्ता ॻोल्ह, विच वारनि जी बंदि थी वई आहे गेम गेम, रोटीअ खे मिलियो आहे फेम फेम, पैसनि जो नाहे हिते कोई झोल। सिंधी तूं हिते अची रिश्ता ॻोल्ह, रोटीअ जो सिंधी मैरिज ब्यूरो आहे ख़ासि ख़ासि, सभिनी जा कार्ज थियनि था रास रास, पैसनि जो नाहे हिते कोई झोल। सिंधी तूं हिते अची रिश्ता ॻोल्ह, सिंधी तोखे असां ते भरोसो नाहे छा? नाहे छा? दोस्तों, रोटरी सिंधी मैरिज ब्यूरो रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर मिड टाउन जे तरफ़ां पोयनि 21 सालनि खां हलंदो आहे, जिते असां अॼु ताईं 3000 खां मथे शादियूं कराए चुका आहियूं। हाणे ही मैरिज ब्यूरो हर आर्तवार ते सुबुह जो 12 खां 2 बजे ताईं ओशो मेडिटेशन सेंटर, लाडसन अपार्टमेंट, अल्फा मेडिकल जे पासे में गोल मैदान ते हलंदो आहे। मां सभिनी सिंधियुनि खे अर्ज़ु कंदुसि त हिते अची पंहिंजे ॿारनि जा नाला लिखायो। असांजी रिक्वायरमेंट हिकु 4x6 जो फोटोग्राफ खपंदो आहे ऐं 200 रुपया रजिस्ट्रेशन चार्ज आहे। शादीअ पोइ असां काई बि चार्ज न वठंदा आहियूं। त मां सभिनी खे अपील कंदुसि त महिरबानी करे वधि में वधि अची करे हिते पंहिंजे ॿार जा नाला लिखायो ऐं हिन सेवा जो फ़ाइदो वठो। जय झूलेलाल।